कंडियारो रानीपुर वासी नारी जो कोट जी वासी नौजवान सां प्यार जो परणो करे छॾियो आहे। जोड़े खे क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं वयूं। रानीपुर वासी नारी मुस्कान शेख कोट जी वासी नौजवान एहसान बिरोही सां प्यार जो परणो करे छॾियो। नारी मुस्कान शेख पंहिंजे मुड़ुसु एहसान बिरोही सां गॾु नेशनल प्रेस क्लब पहुची साफ़िन अॻियां एहतिजाज कयो। इन मौक़े ते नारी मुस्कान शेख दाहींदे चयो त मां नौजवान एहसान अली बिरोही सां प्यार जो परणो कयो आहे। जंहिंखां पोइ मुंहिंजा माइट जान जा वेरी बणिजी विया आहिनि। प्यार जे परण बात जोड़ी जी ज़िंदगी ख़तरे में पइजी वई आहे। असांखे क़त्ल करण जूं साज़िश कई पई वञे, जंहिं करे ज़िंदगी ख़तरे में आहे। दरबदरी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। असांखे क़त्ल जूं धमकियूं ॾिनियूं वयूं आहिनि। मुंहिंजा माइट मुंहिंजे मुड़ुस ते कूड़ा केस दाख़िल करे रहिया आहिनि। माइट मुंहिंजे मुड़ुस ते अगवा जा केस दाख़िल कराए रहिया आहिनि। फ़ोन ते धमकियूं मिली रहियूं आहिनि, जंहिं सबबु परेशान आहियूं। पसंदि जो परणो कंदड़ नौजवान एहसान बिरोही जो चवणु हो त असांखे कारो करार ॾेई क़त्ल करण जी फ़तवा जारी कई वई आहे। असांखे क़त्ल कयो वेंदो, जंहिं करे परेशान आहिनि। उन वसवारनि खां मुतालबो कयो त खेनि तहफ़ुज़ फराहम कंदड़ कयो वञे ऐं धमकियूं ॾींदड़ ख़िलाफ़ क़दम खयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।